भाड़ियो हणे कोन जे हणे त मारे। एक चवणी है जंहिंमें हिकु भाड़े माण्हू जो ज़िक्र कयल आहे त भाड़ियो ऐं गेदी बुज़दिल माण्हू विढ़ंदो कोन्हे ऐं नंढी नंढी ॻाल्हि तां घबराईंदो आहे, लाराईंदो आहे, उन खां परे भॼंदो आहे। ऐं जे हिकु दफ़ो विड़ी पियो त पोइ धकु अहिड़ो हणंदो अपाको जो सफ़ा असुल ठुप साह कढी विझे। भाड़ी मुड़ुस त पटको बि ॿार। हीअ चवणी आहे माना भाड़ी ऐं बुज़दिल गेदी माण्हू खां हल्को ऐं थोरो ॿार बि कोन खॼंदो आहे। हिन चवणी में पटके जो वज़न ऐं ॿार ॾेई सम्झायो वियो आहे त भाड़े मुड़ुस जे मथे ते जो कपिड़े जो पटको हूंदो उन हाणे कहिड़ो वज़न थींदो, पर उहो बि उनखां बर्दाश्त कोन थींदो आहे ऐं खॼो कोन थींदो आहे, छो त पग बि खेसि वज़नाइती महसूसु थींदी आहे। हाणे कपिड़े जो उनजो भर केतिरो हूंदो, वज़न केतिरो हूंदो, ड्रेग वेकर केतिरी हूंदी, वधि में वधि 4 वार साह बि उनखां बर्दाश्त कोन थींदी आहे। भत जी अॻियाड़ी झेड़े जी पछाड़ी। हीअ हिकु चवणी आहे। तव्हां अक्सर करे ॾिठो हूंदो दावत जी भत जी शुरूआति सुठी हूंदी आहे। पहिरीं शिफ्ट में मानी गरम गरम ऐं सुठी हूंदी आहे। जेके बि चङा चङा ताम हूंदा आहिनि उन पहिरीं शिफ्ट में उहे बाक़ाइदगीअ सां ॾिना वेंदा आहिनि। अक्सर करे त ईअं थींदो आहे। ऐं झेड़े जी वरी पछाड़ी जी ख़बर पवंदी आहे त पछाड़ी में छा थींदो, केरु फबियो केरु चबियो, पर झेड़े में आख़िरी जीत कंहिंजी थी, कंहिं धक वधीक या कंहिंखे नुक़सानु वधीक रसियो, पोइ ख़बर पवंदी आहे। भाग वारनि जा ढगाई ढुका। हीअ हिकु पहाको आहे। हिन पहाके में हिकिड़ी उबती ॻाल्हि कयल आहे। हूं त जीअं ॾिठो हूंदो तव्हां त ढगियूं वियामंदियूं आहिनि, उहे बचड़ा ॾींदियूं आहिनि, पर जंहिंजो भाग ज़ोर हुजे त पोइ ढगो बि वियामी पवे। इहा हिकिड़ी अणथियणी ॻाल्हि आहे त जिन जा वक़्त भला आहिनि तंहिंजूं ॻऊं त हूअं बि पेट लाइ थींदियूं या ढुकियूं थींदियूं, पर उन्हनि जा सान बि ढुका थींदा आहिनि। मतिलबु त नसीब जेकॾहिं सुठो आहे त पोइ जंहिं बि चीज़ ते हथु लाहींदो उहा सोन थी पवंदी। भाण त खेती न त कोरी रेती। हीअ हिकु चवणी आहे। यानी पोख ऐं ज़मीन लाइ भाण निहायत ज़रूरी आहे। पोखणी उहो सिंधी हुजे या यूरिया हुजे। जॾहिं खेत या ज़मीन खे भाण न मिलियो त उन ज़मीन मां फसल ई कहिड़ी थी उमेदु करे सघिजे। छा उन मां फसल सुठो थींदो? कोन थींदो। उनखे चङी रीति हर हलाइबो ऐं भाण ॾिबो, तॾहिं माण्हू सुठो फसल लुणी सघे थो। जेकॾहिं न त पोइ उहा कोरी रेती हूंदी। भाई वारी जो भत ई घोरियो। हीअ हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह आहे त का बि गॾियल मिल्कियत या कारोबार हूंदो त उन मां फ़ाइदे रसण जे बजाए नुक़सानु थींदो ऐं हिक ॿिए ते शक थींदो आहे। मतिलबु त गॾियल इन्वेस्ट न करणु घुरिजे। पंहिंजो ज़ाती पैसो हुजे, जेको बि नंढो वॾो कारोबार करणो हुजे त उन में पंहिंजे तरफ़ां सीड़प करणु घुरिजे, ॿिए खे न गॾणु घुरिजे। भाईवारी करणु माना ॿिए खे गॾणु या शामिलु करणु, उन मां हिसो पती ॾियणु। भले सॻो भाउ हुजे चवंदा तॾहिं बि उन सां भाईवारी न कजे। पोइ खणी कारोबार हुजे या को शादी या विहांउ जो भत हुजे। भूंगर न आहे भेणी तॾहिं वाढोड़ियूं थियूं वस चरनि। हीअ हिकु पहाको आहे जंहिंमें भूंगर बादशाह जे दौर जो ओञाण आहे ऐं उनखां पोइ वारी जेका तब्दीली या हालत आहे उनजो ज़िक्र अस्कार कयल आहे। भूंगर बादशाह जे मरण खां पोइ उनजी सीम में गाह वारी जॻह ते बेलगामी औरतूं बि वस चरनि। हिन पहाके जो मतिलबु इहा आहे त जेकॾहिं भूंगर बादशाह बहादुर हींअर मौजूदु हुजे हा त हालत कुझु ॿी हुजे हा, ईअं कोन हुजे हा जीअं हींअर ॾिसण में पियो अचे त वाढोड़ियूं बि वस चरनि।